टंडरो मस्ती प्रेस क्लब आडो गंबड़ जे बिल्डर माफिया जे नाजायज़न खिलाफ टंडरो मस्ती जे गोठ मीर मोहम्मद वसान जे गोठाणन मुजम्मिल हुसैन वसान, ज़ाहिद हुसैन मंगरी, वकील अब्दुल रज़ाक वसान ऐं ॿिनि साफ़ नगिया ताईं जे ॿुधायो त 3 साल अॻु बिल्डर अब्दुल रज़ाक हुजण सिकंदर अली मरखंड पुलिस एहलकार आज़म लाड़क जेको पाण खे असे छो त कॾहिं वरी SP सदाईंदो आहे, उन असांजे 3 साल अॻु गंबड़ टिपी रोड ते 1500 फुट जो प्लाट विकिरो करे ॾिनो हुई, ते असांजी राश बि थियल आहे। हींअर उहे बिल्डर माफिया असांखे पंहिंजे प्लाट तां ॾाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि, मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वधीक चो त ॻोठाणनि जूं गाॾियूं ॿुधियूं त इन्हनि जो छा चवणु आहे। मोतमार धमकियूं त चवे थो बाबा मुंहिंजो हिकिड़ो लालू लाड़का गुंडो आहे, उहो हीअं कंदो असांखे सभु रिकॉर्डिंगूं पयूं आहिनि हिननि मोबाइलनि में वॾी लिंक आहे ऐं हिननि सां सभु जेके लोकल आहिनि उहे बि मिलियल आहिनि, उहे बि गॾु आहिनि। हिननि जो कमु इहो आहे माण्हुनि खे लॻियो हिकिड़ो प्लाट 3 माण्हुनि खे सेल करे ॾियो, हिननि जो कमु इहो आहे 420 जेको वरी विच में अचे थो उन्हनि खे धमकियूं त तव्हां हीअं कराए छॾींदासीं, तव्हां हीअं कराए